अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था कपिड़े जा गुल, फैब्रिक फ्लावर्स। पहिरीं बि मां हिकिड़ा गुल तव्हांखे ठाहिणु सेखारे चुकी आहियां। अगरि उहे तव्हां मां कंहिं मिस कया आहिनि, न ॾिठा आहिनि, त मां उन्हनि जो लिंक जेको आहे हिन वीडियो जे हेठां डिस्क्रिप्शन बॉक्स में ॾेई छॾींदमि, तव्हां चेक करे सघो था। उहे हुया योयोज़। ऐं हीअ जेके आहिनि, असां हीअ गुल ठाहियूं था। हीअ ॾिसो, हीअ 5 पत्तियुनि वारा गुल आहिनि। हिन में मूं 6 पत्तियूं हयूं आहिनि। उहो डिपेंड करे थो तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां कीअं था ठाहियो। ऐं ॾिसो, हीअ प्रिंटेड बि आहे, प्लेन बि ठाहियो आहे, हीअ प्लेन आहे, ऐं वरी हीअ हिकिड़ो प्रिंट आहे। ऐं हिननि जे मथां बटण तव्हां ॾिसो, सभिनी जे मथां त मूं अलॻि अलॻि डिज़ाइन जा, अलॻि अलॻि कलर्स जा ऐं अलॻि अलॻि साइज़ जा हया आहिनि। हिन जे मथां नंढा बटण न खपंदा, हिन जे मथां असांखे खपंदा वॾा बटण। छो त असां जॾहिं हीअ ठाहींदासीं, तव्हांखे अंदाज़ो थींदो त असांखे हिननि जे मथां वॾनि बटणनि जी ज़रूरत पवंदी। हाणे ॾिसो, ही जेके शयूं असांखे खपनि, कपिड़ा डिफरेंट पीसिस आहिनि, डिफरेंट कलर्स आहिनि, प्रिंटेड, प्लेन, हर तरह जा। असांखे रील खपंदा मैचिंग, असांखे बटण खपंदा, ऐं उहे बि अहिड़ा हुजनि जेके या त कंट्रास्ट में या कॉम्बिनेशन ठाहे असां हिननि खे हणूं। ऐं कुझु सुयूं, जेतिरा तव्हां ठाहियो थियो, अगरि बटन सुयुनि में रंगीन धागा विझी रखो त वधीक बहितर रहंदो आहे। ही गुल ठहंदा सर्किल मां। हर गुल जे लाइ असांखे खपंदा अहिड़ा 5 सर्किल्स, ठीकु आहे। ऐं हिन जी वेकड़ ॾिसो, ही इंच में आहे, तक़रीबन 2 इंच, ॿिनि खां थोरो मथे आहे। त तव्हां 2 इंच ही वेकरा सर्किल्स खणी सघो थियूं। ऐं जेकॾहिं वॾा ठाहींदव त उहे तमामु हिकिड़ा आउट ऑफ कंट्रोल थी वेंदा, उन ते बटण तव्हांखे वॾो खपे। ऐं जेकॾहिं हिन खां बि नंढा ठाहींदव त उहे वधीक सुहिणा लॻंदा। ऐं हीअ साइज़ हिकिड़ी परफेक्ट साइज़ आहे। सो मां हिन कलर जो ठाहियां थी पई तव्हांजे साम्हूं गुल, ऐं मैचिंग धाॻो मूं पहिरियों खां विझी रखियो आहे। सो स्टार्ट कयूं था। हीअ 5 सर्किल हुजनि असां वटि हिकिड़े गुल जे लाइ। जेकॾहिं 6 हणणु चाहियो त बि हीअ 6 जो ठाहियो आहे मूं, तव्हां ॾिसी सघो था। पर 5 जो वधीक परफेक्ट थो ठहे, ऐं 6 खां मथे त बिल्कुलु बि न हणणु घुरिजे। 6 खां मथे जेको आहे सुठो न लॻंदो। हाणे ॾिसो, सभिनी खां पहिरियों असां हिन खे बिटो कयोसीं, पोइ कंदासीं चौणो। चौणो करण खां पोइ हिन जी हीअ शक्ल ठहंदी, ठीकु आहे। हाणे हिन जा जेके हीअ खुलियल पासा आहिनि, इन्हनि खे असां सिबी वेंदासीं। हीअ ॾिसो, हीअ खुलियल हिन जा जेके साइड आहिनि, असां हिन खे रनिंग स्टिच सां, सिधे टोपे सां, सिधो टोपो ॾेई असां हिन खे सिबी वेंदासीं। हीअ ॾिसो, हीअ सिबजी वियो आहे। हाणे हिन खे धागे खे छिकियूं था। धागे खे छिके टाइट करे असां हिन खे टाको हणंदासीं हिते, जीअं फिक्स थी वञे, पको थी वञे, खुले न। हाणे हीअ हिकिड़ी पती ठही वई, हीअ हिकिड़ी पती जी शक्ल आहे। असां धागो छिनंदासीं न, धागो हिन सां ॻंढियल हूंदो, कंटिन्यू हूंदो। ऐं वरी असां ॿी खणंदासीं, डबल कयो, वरी हुनखे डबल कयो, चौणो थी वियो। वरी हिन खे असां हितां ई सिबणु शुरू कंदासीं, सिधो टोपो। हीअ गुल ॾाढा सुहिणा ठहंदा आहिनि, उहो तव्हांखे ॾिसण में यकीनन लॻो हूंदो। हाणे ॾिसो, हीअ ॿियो हिन सां गॾु आयो। असां हिन खे बि हिते छिके टाइट करे हिकिड़ो टाको हणंदासीं। हाणे हीअ असां वटि 2 पतियूं ठही वयूं। ईअं असां 5 ई पतियूं हिन सां गॾु हणंदासीं। हिननि गुलनि खे बि जेको आहे असां ॿारनि जे कपिड़नि ते, ऐं विहाणनि ते, कुशन्स ते, पर्सिस ते, बैग्स ते, ऐं कार्ड्स ते, फ़ोटो फ्रेम्स ते, गिफ्ट्स जे मथां, इन्हनि शयुनि जे मथां असां हिननि खे यूज़ करे सघूं था, डेकोरेट करे सघूं था। ऐं हिन में तव्हांजा नंढे खां नंढा बि कपिड़े जा पीसिस जेके आहिनि ख़र्च थी वेंदा, इस्तेमालु थी वेंदा। ऐं अगरि जेकॾहिं हिकु जहिड़े रंग में असां वटि 5 पतियूं नथियूं थियनि, त हर पती अलॻि रंग जी बि खणो त उहो मल्टी कलर गुल ठही वेंदो। उहो तव्हांजी पंहिंजी वरी क्रिएशन ते डिपेंड करे थो त तव्हां हिन डिज़ाइन खे, हिन हुनर खे कहिड़े कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयूं थियूं, कहिड़े कहिड़े तरीक़े सां पंहिंजे मटीरियल खे सजायो करे सघूं थियूं। ऐं जॾहिं कमु करणु वेहबो आहे न, शयूं रखबियूं पाण वटि, त आइडियाज़ बि पाण खे ईंदा वेंदा आहिनि। उहो तव्हां ॾिसंदव तॾहिं तव्हां स्टार्ट कंदव। ऐं हीअ जो मूं वटि एॾा कपिड़ा, एॾा बटण, एॾियूं शयूं हूंदियूं आहिनि, त इहे मां इलाही सालनि खां रखंदी वेंदी आहियां। पहिरियों बि मां तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां, मां कुझु बि ज़ाया न कंदी। हिकिड़ो बि बटण मूं वटि बचियलु हूंदो आहे त मां उहो बि संभाले रखंदी आहियां।
इहे शयूं जेके हूंदियूं आहिनि वक़्त सां गॾु गॾु कॾहिं न कॾहिं का शइ कंहिं ते यूज़ थी वेंदी आहे। सो तव्हां बि कोशिशि कयो, जॾहिं तव्हां बि कमु स्टार्ट अगरि कंदव त तव्हां ॾिसंदव तव्हां वटि पाण वटि बि तमामु घणियूं शयूं जमा थी वेंदियूं, ऐं जॾहिं तव्हां कमु करणु लॻंदव त हर मटीरियल जेको आहे तव्हां वटि पाण वटि मौजूदु हूंदो। हाणे हीअ मुंहिंजूं 5 पतियूं लॻी वियूं आहिनि। हीअ ॾिसो 1 2 3 4 5 हीअ एक्स्ट्रा आहे, मां रखां थी वापसि। हाणे असां वरी जेका पहिरीं हईंसीं ऐं जेका आख़िरी हईंसीं उन्हनि खे पाण में मिलाईंदासीं। हीअ ॾिसो 5 ऐं पहिरीं इन खे मिलाए करे टाका हणो। टाका हणी 2 टाका ज़रूरु लॻंदा, छो त जीअं हे ॼमी वञे, फिक्स थी वञे, पको थी वञे, खुले न। ही लॻी विया, ठीकु आहे। हाणे असां हिन जे ॾिसो, हाणे हीअ एतिरो वेकिरो आहे, बटण कम से कम एतिरो हुजे जेको हिननि सॼनि हिन जे चुणनि खे, हिन ॻंढ खे ढके वञे। त अहिड़े टाइप जो बटण बि थी सघे थो जंहिंजे मथां ही 4 सुराख आहिनि, इहो बि थी सघे थो। हिन जे मथां 2 सुराख आहिनि, इहो बि थी सघे थो। ऐं हिन जे मथां को सुराख न आहे, हिन जे मथां को सुराख न आहे। इहे हुया हिन जे पोयां हिकिड़ो पाण ई लूप ठहियलु जेको मूं हिन में हयो आहे, त मूं हिन जे लाइ बि अहिड़ो ई बटण खयो आहे। हीअ बटण, ठीकु आहे, हिन जे पोयां ही स्टील जो हिकिड़ो लूप ठहियलु आहे। इहो मां हिन जे विच में रखां थी, ॾिसो, ऐं हिन खे मां पोएं पासे ॾांहुं टाकींदसि। अञा बि कुझु क़िस्मनि जा गुल आहिनि मां वटि जेके मां तव्हांखे सेखारणु चाहींदमि। हीअ ॾिसो, हिन मां कपिड़े मां कढी सुई, पोइ हिन बटण जे लूप मां कढी, पोइ वरी कपिड़े मां कढीसीं, ईअं जेको आहे हीअ लॻी वेंदो। ऐं पहिरियों वारा गुल तव्हां जेकॾहिं सिखणु चाहियो त सुठी ॻाल्हि आहे, ॾिसंदा रहो। अञा बि कुझु ॿियनि क़िस्मनि जा आहिनि जेके मां तव्हांखे मुस्तक़बिल में इनशाला ज़िंदगी रही त मां ज़रूरु सेखारींदमि। त ईअं तव्हां वटि हिकिड़ी वैरायटी थी वेंदी पंहिंजे कपिड़नि ते हणण लाइ, पंहिंजी शयुनि ते हणण लाइ। ऐं ॾाढो सुठो थो लॻे जॾहिं तव्हां पंहिंजे हथ सां कुझु ठाहियो थियूं ऐं घर में तव्हांजी तारीफ़ थिए थी, इहा हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे। हुनरु अचणु घुरिजे, ऐं हुनर वारो जेको हूंदो आहे, माण्हू चवंदा आहिनि त बुख न मरंदो आहे, ऐं हिन हुनर सां बिल्कुलु पैसा बि कमाए था सघजनि। हिनमें को ऐब न आहे, का शर्मिंदगी न आहे। हीअ डिज़ाइनर्स जेके आहिनि एॾियूं महांगियूं महांगियूं शयूं विकिणनि था, इहे केरु आहिनि? इहे असां जहिड़ा ई माण्हू आहिनि न, जिन ईअं हुनर हुनर खे पंहिंजी सलाहियतुनि खे इस्तेमालु कयो आहे। त ईअं असां बि करे सघूं था, हिन में कोई हर्ज न आहे। ऐं मां त कंदी रही आहियां, माशाल्लाह, मूं ॾाढियूं सारियूं एग्ज़िबिशन लॻायूं आहिनि, ऐं मां पंहिंजे हुनर जी ॾाढी तारीफ़, ॾाढी एप्रिसिएशन, ॾाढो दाद ज़िंदगी में हासिलु कयो आहे, ऐं पैसा बि यकीननि कमाया आहिनि। मूंखे फ़ख़्रु महसूसु थींदो आहे हमेशह। सो हीअ असांजो गुल कंप्लीट थी वियो। तव्हां हीअ ॾिसंदव, हीअ 5 पननि जो गुल मूं ठाहियो आहे। हाणे इहे गुल हिकिड़ी का वीडियो मां अहिड़ी बि ठाहींदमि, पहिरीं इहे गुल तव्हांखे सेखारे मुकमिल करे वठां, पोइ हिकु वीडियो अहिड़ी ठाहींदमि जंहिंमें मां तव्हांखे हिननि गुलनि जो इस्तेमालु ॾेखारे सघां। ऐं योयोस जेके मूं सेखारिया आहिनि उन जो इस्तेमालु वरी मूं हिकिड़े फ़ोटो फ्रेम ते बि कयो हो। उन फ़ोटो फ्रेम जो लिंक बि जेको आहे मां हिन वीडियो जे आख़िर में ॾियां थी। सो कोशिशि कयो। हीअ ॾाढियूं प्यारियूं प्यारियूं शयूं आहिनि, ॾाढियूं सुहिणियूं शयूं आहिनि। हीअ तव्हां पंहिंजे कंहिं पर्स ते बि हणी सघो थियूं, ऐं अहिड़े टाइप जी शयुनि ते पंहिंजे कमरे में डेकोरेट करे सघो थियूं। ॿिया आइडियाज़ मां तव्हांखे ॾिना आहिनि, ऐं कुझु फ्यूचर में मां शेयर कंदमि। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीअ अॼु जो कमु ज़रूरु वणियो हूंदो। अगरि वणियो हुजे त तव्हां इनखे लाइक बि कयो, मुंहिंजी वीडियो खे शेयर बि कयो, ऐं मुंहिंजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कयो। त ज़िंदगी रही त मुस्तक़बिल में खोड़ सारियूं शयूं ॿियूं मां तव्हांखे सेखारींदमि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां हमेशह प्यारु कयो, पंहिंजो वक़्तु ज़ाया न कयो, वक़्त जो सही इस्तेमालु कयो। अलाह वाही।